सिंध हाई कोर्ट हैदराबाद बार काउंसिल के मेंबर एडवोकेट आचर जलबाणी की आज़ादी लाइ जसकम तालके सकरन पारां काज़ी सरफराज़ मेमन चौक सकरन ते जसकम अॻवाननि मसूद शाह, बरकत जलबाणी, कुर्बान बंब, मौलो मीरबर, ख़ैर मोहम्मद लाखो, डॉक्टर सैफ, अरबाब सोलंगी ऐं एडवोकेट नाज़िम लगारी जी अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे निटहण उस में 2 कलाक धरनो पिणु हयो वियो। इन मौक़े ते यकजहती तौर सरमत मीराणी, एडवोकेट ग़ुलाम अली, ज़ुल्फ़कार खोखर, फैज़ कीरियो, माजिद भुट्टो, अवैस गबोल, मुश्ताक मानियोटो पिणु शरीक थिया। जिन मथियनि समूरनि अॻवाननि पंहिंजे अलॻि अलॻि बयान में चयो त असांजो आम ऐं सादो मुतालबो आहे त एडवोकेट आचर जलबाणी कानून जो शागिर्द ऐं वतन दोस्त क़ौमी कारकुन आहे। जेकॾहिं मथिस को इल्ज़ाम या ॾोह आहे त पोइ आइन, कानून, निज़ाम, जज ऐं अदालतूं सभु अवां रियासत जूं आहिनि त पोइ खेसि बिना देर ज़ाहिर करे अदालत में पेश कयो वञे। क़ाज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।